जे ॻोठ सिराई मोहम्मद ख़ान चोयो जे रहवासियुनि पीरसन अला ॾिनो चोयो ख़ान मोहम्मद चोयो ग़ुलाम हुसैन चोयो ऐं ॿियनि प्रेस क्लब बांधी साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते हुननि दाहींदे चयो त कोराई थाणे ते मुक़ररु SHO अली नवाज़ शाहाणी गॾु गाॾो हलाए बुह ते मज़दूरी कंदड़ रशीद जोयो ऐं बशीर जोयो खे रस्ते तां कुझु ॾींहं पहिरियां गिरफ़्तार करे वियो हो ऐं असां खां ₹1 लख तलब कया। पैसा न ॾियण ते हुननि मथां सख़्त तशदुद करण बैदि कूड़ी खुर जी FIR दाख़िल करे छॾी आहे। हुननि वधीक चयो त असां ग़रीब मिसकीन आहियूं, मज़दूरी करे पेट गुज़र कंदा आहियूं। असांखे ख़तरो आहे त SHO गिरफ़्तार थियल ॿिन्ही ॼणनि खे हाफ फ्राई या फुल फ्राई करे छॾींदो। हुननि SSP नुशर फिरोज़ IG सिंध ऐं आला अदलिया खे अपील कई आहे त कोराई थाणे जे SHO अली नवाज़ शाहाणी ख़िलाफ़ कार्रवाई करे असांजा बेगुनाह गिरफ़्तार थियल नौजवान आज़ाद कराया वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।